नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। बदीन मां रिपोर्ट कर रहा है अल्ताफ़ मेमण। बदीन सोशल वर्कर इतिहाद ज़िले बदीन पारां ईरान ते अमरीका ऐं इसराइल जे हमले ख़िलाफ़ पाकिस्तान में पेट्रोल जे नाजाइज़ वाध ख़िलाफ़ शाहनवाज़ चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में अमरीका ऐं इसराइलियुनि ते लानत जो वसकारो कयो वियो। एहतजाज में वॾे अंग में शहरुनि शिरकत कई। उन मौक़े ते सोशल वर्कर इतिहाद जे सदर ग़ुलाम हैदर बकारी, जनरल सेक्रेटरी मौलवी अब्दुल वाजिद समूह, असलम मला, सरपरस्त आला एम सोमार मला, सैयद ज़ैन शाह, सजाद हुसैन ख्वाजा ऐं ॿियनि अॻवाननि नेशनल प्रेस क्लब बदीन जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां अमरीका ऐं इसराइल पारां ईरान ते कयल हमले जी सख़्त मज़म्मत करियूं था। इन्हनि चयो त पाकिस्तान में बि पेट्रोल जी क़ीमतुनि में नाजाइज़ वाध कई वई आहे, जंहिं सबबि अवाम सख़्त परेशानी में मुब्तला आहे। अॻवाननि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो त पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध वारो फ़ैसिलो फ़ौरन वापसि वरितो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधीक वधायो वेंदो।